अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंजईंदा नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा कमीनो वॾेरो बालाज खान हाणे हिन केस मां जान छॾाए सघंदो? छा मल्हार वारा हाणे हिन जेल मां निकिरी सघंदा या इन जेल में हूंदा? छा शेर दिल हाणे वॾेरे बालाज खान खे ख़तमु कंदो या रावल खानोरा वारा गॾिजी वॾेरे बालाज खान खे ख़तमु कंदा? इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां ॿाहिरि वक़्तु न पहुची सघे। दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु कंदा, छो जो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो करे, बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जंजईंदा नई एपिसोड में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त कमीनो वॾेरो बालाज खान सूबेदार मथां ज़ोर रखंदो, हुनखे चवंदो त इहो केस जीअं तीअं करे मुंहिंजे मथां न लॻे, जेकॾहिं उहो हणण जी कोशिशि बि कनि पोइ बि तोखे जेको आहे त मुंहिंजी पारत कयो हुजे, जेकॾहिं तो इहो केस आयो या अॻुवाट जो छोकिरी जे अॻुवाट जो केस आहीं पोइ तोखे जेको आहे त मां हितां सस्पेंड कराए छॾींदुमि। वॾेरो बालाज खान इन ख़ौफ़ में अची वेंदो ऐं होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेर दिल ऐं वॾेरो रावल खान वारा गॾिजी वेंदा ऐं जेको आहे सो वॾेरे बालाज खान कमीने शख़्स खे तमामु जल्द हाणे ख़तमु करण जी कोशिशि कंदा। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मंठार जेको आहे कमीने शख़्स राणी सां गॾिजी वेंदो ऐं राणी खे जेको आहे त तमामु जल्द भॼाइण जी कोशिशि कंदो ऐं तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त तमामु जल्द जेको आहे त मंठार राणी खे भॼाए वेंदो ऐं पंहिंजे दोस्त जेल जो दोस्त हिकिड़ो जबल जंहिंजो नालो हूंदो ऐं उन ॾे वेंदो ऐं उन वटि जेको आहे त पनाह वठंदो ऐं जेको आहे सो राणी खे भॼाए वेंदो। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।